जी नाज़रीन, सखर खां अव्हां खे आगाह कयूं। चश्मा तोसा गुड्डू सखर बैराज ते वॾे ऐं कोटड़ी बैराज वटि विचोले दर्जे जी ॿोॾ बरक़रार आहे। सखर बैराज वटि मथां वहिकिरो 5,30,750 क्यूसिक रिकॉर्ड, गुड्डू बैराज वटि मथां वहिकिरो 5,12,995 क्यूसिक रिकॉर्ड कयो वियो आहे, जॾहिं त कोटड़ी बैराज वटि मथां वहिकिरो 3,53,63 क्यूसिक रिकॉर्ड थियो आहे। ख़बर अव्हां खे ॾियूं पिया, तोसा बैराज वटि पाणी जी सतह 6 लख क्यूसिक खां वधी वई आहे। तरबेला डैम वटि मथां वहिकिरो 2,47,600 क्यूसिक रिकॉर्ड कयो वियो आहे। कालाबाग वटि मथां वहिकिरो 3,84,659 क्यूसिक रिकॉर्ड थियो आहे। ख़बर अव्हां खे ॾेई रहिया आहियूं। चश्मा वटि मथां वहिकिरो 5,26,000 थियो आहे, जॾहिं त ख़बर अव्हां खे ॾेई रहिया आहियूं। चश्मा तोसा गुड्डू सखर बैराज वटि वॾे ऐं कोटड़ी बैराज वटि विचोले दर्जे जी ॿोॾ बरक़रार आहे। आगाह कई पिया अव्हां खे, सखर बैराज वटि मथां वहिकिरो 5,30,750 क्यूसिक रिकॉर्ड कयो आहे। गुड्डू बैराज ते मथां वहिकिरो 5,12,559 क्यूसिक रिकॉर्ड कयो वियो आहे। कोटड़ी बैराज वटि मथां वहिकिरो 3,53,063 क्यूसिक रिकॉर्ड कयो वियो आहे। ख़बर अव्हां खे ॾियूं पिया, तोसा बैराज वटि पाणी जी सतह 6 लख क्यूसिक खां वधी वई आहे। तरबेला डैम वटि मथां वहिकिरो 2,47,600 क्यूसिक रिकॉर्ड कयो वियो आहे।